रोहिड़ी मदीनो, रोहिड़ी मक्को, रोहिड़ी या करबला। रोहिड़ी मदीनो, रोहिड़ी मक्को, रोहिड़ी या करबला। रोहिड़ी सेवण ऐं मीरापुर, रोहिड़ी या बिटशा। ऐं वार मुबारक नूर वसे थो मुरसल पाक संदो। वार मुबारक नूर वसे थो मुरसल पाक संदो। नाई मुहर्रम रात अचे थो सैयदुल शुहदा। रोहिड़ी मदीनो, रोहिड़ी मक्को, रोहिड़ी या करबला। मुझो मानाए तो साईं साहिब सदर सैयद नूर रिज़वी साहब, साईं निसार शाह साहब, मुझो मानाए तो दोस्त अमर इकबाल, साईं सिकंदर मक्सी, डॉक्टर अनीसुर रहमान साहब ऐं हिन महफ़िल मुसालमा सलाम जी महफ़िल में शरीक सभई असांजा मानायता शोरा हज़रात, दोस्त, ॿुधंदड़, साईं सरफराज़ सदब सुमरो साहब, सभई जेके असांजा ख़ैरपुर जा साजिद जमाली, दीदार मासूम, मलिसन सरकी ऐं असांजो रज़ा, इसरार, इमाम बख्श ऐं साईं रज़ा शाह, मोहम्मद अली मुख़लिस, वहीद जाफ़री ऐं जेके दोस्त शेर पढ़ी विया, उन्हनि सभिनी जो मां सिंधियत बि संगत रोहिड़ी शाख पारां दिलि जे गहराइनि सां शुक्रियो अदा कयां थो ऐं उन्हनि खे भलेकार चवां थो जेके असांजे सॾ ते हर साल सिंधियत बि संगत जे बैनर हेठि सलाम जी महफ़िल में शरीक थियनि था ऐं असांजे हिन महफ़िल खे वधीक मयारी बणाइनि था ऐं सलाम जे महफ़िल में करबला जे शहीदनि ऐं इमाम आली मक़ाम खे ख़राज तहसीन पेश कनि था। मां इन मौक़े ते सिंधियत बि संगत रोहिड़ी जे सेक्रेटरी आग़ा सज्जाद ज़ाहिर जो बि इन ॻाल्हि में शुक्रियो अदा कंदुसि ऐं खेसि शाबस ॾींदुसि जेकी बहैसियत सेक्रेटरी त गुज़िरियल साल ॿिनि खां संगत खे सरगर्म रखियूं अचनि पिया, पर साॻे वक़्तु हिन सलाम जी महफ़िल जेका ही थी रही आहे उन में गुज़िरियल शायदि काई महफ़िल आई, ही पंजी महफ़िल आहे हिते जेका आग़ा सज्जाद साहब जे इंतिज़ामनि में थी रही आहे। जॾहिं त असां वटि सिंधियत बि संगत रोहिड़ी शाख जी तमामु पुराणी रवायत आई आहे त असां हर साल कोशिशि कंदा आहियूं त सलाम जी महफ़िल मुनक़द कयूं। ऐं ॿियो शुक्रियो मां इहो अदा कंदुसि रोहिड़ी संगत जे दोस्तनि जो, ख़ासि तौर ते आग़ा सज्जाद साहब जन जो, त जिन ही जेका सलाम जी महफ़िल अॼोके ॾींहं ते इन करे रखी त वरी मूंखे अॼु कराची वञिणो हो त हुननि मूंखे सहूलियत ॾिनी त जीअं मां बि हिन में शरीक थी सघियां, उन्हनि जी इहा ख़ासि महिरबानी आहे। शुक्रियो कंदुसि अदा साईं नूर अली शाह साहब जन जो ख़ुसूसी तौर ते जेके बहैसियत सिंधी, उर्दू, फ़ारसी जे तमामु वॾे शाइर जे ख़ुसूसन हिन मौज़ूआती सिन्फ़ुनि जे वॾे शाइर साईं नूर अली शाह साहब जन जो जेके असांजा वॾा बि आहिनि, जेके असांजी सरपरस्ती बि कनि था ऐं किथे बि हुजनि असांजे सॾ ते हाज़िर थींदा आहिनि, शरीक थींदा आहिनि ऐं हिन सलाम जी महफ़िल में पंहिंजे तरफ़ां तावन बि कंदा आहिनि। मुनिस रिज़वी तमामु असांजो प्यारो दोस्त जंहिं हिन सलाम जी महफ़िल खे ॾाढो सुहिणे नमूने हलायो आहे। वक़्तु घणो थी वियो आहे ऐं मां इहे लफ़्ज़ चवणु ज़रूरी सम्झा हुया त जीअं सिंधियत बि संगत रोहिड़ी शाख जो ज़िक्र बि थिए ऐं महिमाननि जो आदर भाव बि थिए, जेको तनज़ीमी तौर ते छो त मां पाण मेज़बान आहियां तंहिंजे करे मूं अदा कया। का नई शइ लिखियलु कोन्हे, बाक़ी जेको बि गुज़िरियल साल मूं पढ़ियो हो जेको शेर उहो पेश कयां थो। महिरबानियूं अव्हां जी इजाज़त सां। रत तारीख़ में भरे वेई, रत तारीख़ में भरे वेई, करबला करबला करे वेई। रत तारीख़ में भरे वेई, करबला करबला करे वेई। तीर ईंदे ई मुर्क असग़र जी, तीर ईंदे ई मुर्क असग़र जी, हाउ हुरमल संदो डरे वेई।
तीर ईंदे ई मुर्क असगर जी हाउ हुरमल संदो डरे वेई। ऐं जीअं हंडायमि हुसैन जे ग़म खे, जीअं हंडायमि हुसैन जे ग़म खे, हर ग़मी पाण खां परे वेई। जीअं हंडायमि हुसैन जे ग़म खे, हर ग़मी पाण खां परे वेई। आख़िरी हिकु अदा जे बदिले में, आख़िरी हिकु अदा जे बदिले में हुर जी हर हिकु ख़ता परे वेई। आख़िरी हिकु अदा जे बदिले में हुर जी हर हिकु ख़ता परे वेई। हाय असगर जी ऐं सकीना जी, हाय असगर जी ऐं सकीना जी, उञ अब्बासण जे आसरे वेई। उञ अब्बासण जे आसरे वेई। रत तारीख़ में भरे वेई। करबला करबला करे वेई। वॾी महिरबानी, अज़ान जो एतिराम कयूं था, पोइ वरी सिलसिलो अॻिते वधायूं था। वॾी महिरबानी।